खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब। खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूब। जीअं त 23 फरवरी 2025 ते जमात इस्लाह मुस्लिमीन ब्रांच अलीम कलोड़ो जे तरफ़ां इस्तक़बाल रमज़ानुल मुबारक जो प्रोग्राम मल्हायो वियो, जंहिंमें ख़ुसूसी ख़िताब अलामा मौलाना मुफ्ती ख़लीफ़ा इसरार अहमद ताहिरी चिनकरण फरमायो। नात ऐं मनक़बत फ़क़ीर शुटल ताहिरी ऐं फ़क़ीर मज़हर अली अबड़ो ताहिरी साहब जिन पढ़ी करे जमात के झुमाए ऐं काफ़ी तादाद में दोस्तनि शिरकत फरमाई। आख़िर में अलामा व मौलाना मुफ्ती ख़लीफ़ा इसरार अहमद ताहिरी साहब जिन फरमायो त रमज़ानुल मुबारक तमामु घणनि बरकतुनि जो महीनो आहे। असां मुसलमाननि खे घुरिजे त उन महीने में घणी अल्लाह क़ुरान पाक जी तिलावत कयूं ऐं अल्लाह ताला खां पंहिंजे गुनाहनि जी बख़्शिश जे लाइ दुआ घुरूं। आख़िर में उम्मत मुसलमान जे लाइ दुआ घुरी वई। फरमाऊं जे रमज़ान जो चंड ॾिठो, ॿारनि ॿुधायो, नंढनि ॿुधायो, ऐलान थी वियो, ख़बरूं में अची वियो त रमज़ान जो चंड नज़र अची वियो आहे। हिक ॿिए खे मुबारक ॾिनऊं, दिल ख़ुशि थी। मुंहिंजे रब थो फरमाए, मुस्तफ़ा फरमाइनि था, ॿिन्ही जहान जा सरदार फरमाइनि था, जंहिं रुॻो ख़ुशी कई, अञा रोज़ा कोन रखिया अथई, अञा तरायूं कोन पढ़ियूं अथई, शबे क़दर में कोन जाॻियो आहे, रुॻो चंड जो ॿुधी ख़ुशि थियो आहे, ख़ुदा उन जा सभु गुनाह माफ़ करे छॾिया। ख़ुशि थियो।